अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़िम बलीकार और यासर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कमता सीनियर तजज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, अॼु पूरी सेनेट में सभु सेनेट जेके असांजो अपर हाउस सीनियर सियासतदान सॾाइजंदा आहिनि सेनेटर्स, उहे सभु वेठा हुया ऐं 27 में उन्हनि बाक़ाइदा हिकु एक्सप्लेनेशन ॾिनी त वाई इज़ इट नेसेसरी, वाई इज़ इट नीडेड। पोइ 27 में उन्हनि जेका आहे उहा पास थी वई। उन चेंजिस हल्की फुल्की हूं त माना जीअं जज जेको आहे उहो अगरि इकरार उहो नथो करे एक्सेप्ट पंहिंजी ट्रांसफ़र त उनखे डायरेक्टली रेज़िग्नेशन तसवुरु न कयो वेंदो, पर उनखे जेको आहे उहो सुप्रीम जुडिशियल काउंसिल में हिकिड़ी कंप्लेंट ईंदी, पोइ कंप्लेंट ते डिसाइड थींदो, पोइ उते उनखे ॾिनो वेंदो मौक़ो त तूं पाण खे एक्सप्लेन कर। बाक़ी सैफुल्लाह अबड़ो साहब बि पहुची विया। सैफुल्लाह अबड़ो साहब PTI सां तालुक़ु रखनि था पिया। हिकिड़ा सेनेटर ॿिया बि आहिनि जेके शायदि JUFA सां तालुक़ु रखनि पिया। मोहतरमा उहे त वरी मोहतरमा बि आहिनि हिकिड़ियूं, पर हिकिड़ी JUFA जा बि हिकु ॿिया बि आहिनि। मतिलबु ॿ JUFA जा ॿ हुते पहुता, पोइ टुटा, जिन वोट कयो ऐं पोइ पास थी वई सेनेट मां। हाणे हाणे नेशनल असेंबली में बि अचे वियो त हीअं जी। ॾिसो, हिन तरमीम 27 तरमीम ते पाण मुस्तक़िल ॻाल्हाईंदा पिया अचूं, पाण मुस्तक़िल ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं हिन जा असरात बि हाणे मुल्क ऐं क़ौम मुस्तक़िल भोॻींदी रहंदी जेसि ताईं वञी। त इहो त अॼोको ॾींहुं आउं सम्झां थो, मूंखे त सिर्फ़ु इहो नज़र आयो त हीउ पार्लियामेंट असीं जेके चऊं था त सुप्रीम आहे ऐं पार्लियामेंट जेको आहे उन में मूंखे त सिर्फ़ु इहो नज़र सम्झ न आयो त छा मुल्की आइन खे तरमीमूं करण जो मतिलबु सिर्फ़ु 2/3 अक्सरियत हुजे थी, विज़डम ऑफ पार्लियामेंट नथो हुजे। छा जीअं ख़ुदि यूसुफ रज़ा गिलानी ॿुधायो त साईं 73 जो आइन हो त को बि मुखालफ़त में वोट न आयो, जॾहिं की आया हुआ उन महिल ॿ वोट। कुझु पोइ चयूं त 8th अमेंडमेंट ते बि को मुखालफ़त में न 18th अमेंडमेंट ते बि को मुखालफ़त में नवाज़ शरीफ़ बेनज़ीर साहिबा कयो, उन ते मुखालफ़त में वोट न आयो। त हीअ त ईअं न थियो न, हीअ त सॼी अपोज़िशन जेका बाक़ी बचाई अथव, टे कढो त 61 टोटल। त बचाए जेका खुटाए जेतिरी हिन अपोज़िशन वेठी आहे उहो त हुनखे त को। ऐं यार एतिरी इम्पॉर्टेंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कयो पिया, भला उनखे हिकिड़ो ड्यू कोर्स त ॾियो। ही राति जे पेट में जेको थिए थी त उन मां ई शक उथे थो त आख़िर अहिड़ी कहिड़ी तकड़, अहिड़ो छा थी वियो आहे, उहो सभु सम्झो था छा थी वियो आहे। लेकिन मतिलबु पोइ पार्लियामेंट लाइ त मज़ाक थी वञे थो। 64 मेंबर खपनि। अॼु सुबुह जो रिपोर्टर इस्लामाबाद में चयो, साईं 2 माण्हू खुटियल आहिनि सरकार वटि, छाकाणि त इरफान सिद्दीकी साहब जेके नवाज़ लीग वारा आहिनि उहे शदीद बीमार आहिनि, हू न ईंदा ऐं चेयरमैन सेनेट शायदि वोट न करे, यूसुफ रज़ा गिलानी। त मूं चयो फ़िक्र न करे, हिकु वोट लाइ किथां हथु थी वेंदो आहे। ऐं उहो ई थियो त पाण ॾिठो त सैफुल्लाह अबड़ो साहब ऐं JUI जा उन्हनि ॿिन्ही ॼणनि वोट कयो त यूसुफ रज़ा गिलानी साहब खे वोट करण जी ज़हमत न करणी पई, माना हिननि ज़मीर मूजिबि वोट करे छॾियो। पर जेको सैफुल्लाह अबड़ो तकरीर में चयो त जॾहिं 26 आइनी तरमीम आई पे त संदसि घरवारी सूधो संदसि फैमिली जे 10 मेंबरनि खे अरेस्ट कयो वियो ऐं मतिलबु खंभिजी विया। अरेस्ट न ऑफिशियली त न कयो वियो। जे पार्लियामेंट जे फ्लोर ते हिकिड़ो पार्लियामेंटेरियन, हिकिड़ो सेनेटर पाण गवाही ॾे त हिते वोट वठण ऐं ॾियण जा सिलसिला कीअं थींदा आहिनि, उन जी कार्रवाई खे ॿई पास संजीदगी सां कहिड़ी उन ते डिस्कशन कहिड़ो चऊं त सही उसूली आहे या गैर उसूली आहे। जिथे हू सेनेटर पाण गवाही ॾे पियो, जेको अॼु हुननि खे वोट करे पियो सैफुल्लाह अबड़ो, हू चए थो त मुंहिंजी घरवारी ऐं 10 घर भातियुनि खे अगवा कयो वियो ऐं कंहिं मुंहिंजे लाइ बड़क बि न कढी। पोइ चई अॼु आऊं सिर्फ़ ऐं सिर्फ़ फील्ड मार्शल जे करे, जनरल आसिम मुनीर जे साहब जे करे वोट ॾियां पियो। उहो बाद में ॿुधाईंदा त छा थियो। ही घणी ख़ुशि त थियनि, ऐं कंहिंजे दाबे में न आयो आहे, फलाण नक्शो आहे, ऐं फील्ड मार्शल जे करे, छाकाणि त इंडिया खां असां जंग खटी ऐं असीं डिफेंस लाइ वोट पियो कयूं। त मूं सोचियो त ॻाल्हि त उहो बि सम्झ में अचे पई त ही सभु जा सभु छो पिया वोट कनि, इहा अकेलो सैफुल्लाह अबड़ो त न आहे। लेकिन सैफुल्लाह अबड़ो साहब इहो त ॿुधाए न त हलो, हू जेका आर्टिकल 243 में 27 आइनी तरमीम में त कई शिकूं आहिनि जा, त उन में जेको ही 243 में तरमीम आहे, यानी फील्ड मार्शल जो जेको बि आर्मी जी फ़ौज जी हैराकी में चेंजिस कई वयूं आहिनि, इहो त चलो तव्हां अबड़ो साहब ॾिनो आहे वोट फील्ड मार्शल जे करे, आसिम मुनीर साहब जे करे। ही फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट कंहिंजे खाते में वोट कयो अथसि?
जजिस जी ट्रांसफर कहिड़े खाते में वोट कयो अथसि, हीउ जेको आईनी अदालत ठही आहे, इहो त फील्ड मार्शल जो त ज़ाहिरी तरह को तालुक कोन्हे न, ज़ाहिर कोन्हे। त 243 त अबड़ो साहब वोट कयो फील्ड मार्शल जे करे, चलो ठीकु थी वियो बाबा, उनखे सही सम्झो, वोट करे छॾियो। ऐं पर तव्हां आईनी अदालत खे कहिड़े खाते में वोट कयो, ऐं पोइ इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾी। हाणे अलाए इस्तीफ़ा बाक़ाइदा ॾींदो या हिन खे परचाए वठिबो या न थींदो, उहो त ख़ुदा खे ख़बर। पर आई एम जस्ट मेंशनिंग दिस एग्ज़ाम्पल तौरु ते हिकिड़ो सेनेटर गवाही ॾिए पियो त असांजे पार्लियामेंट्री सिस्टम में ही एॾी इम्पॉर्टेंट आइनी तरमीमूं, ही सभु मामलात हलनि कीअं था, ऐं मुस्तक़िल हिकिड़ो भाषण आहे, हम इत्फ़ाक़ राय से करे, सालदार साहब इत्फ़ाक़ राय, मैं तो समझ माना हू चवणु पिया चाहिनि त ही जेको NFC वारी ॻाल्हि आहे, या जेको पॉपुलेशन ऐं एजुकेशन वारी फेडरल गवर्नमेंट में मिनिस्ट्री खे बहाल करण जी ॻाल्हि आहे, या ही टी ॻाल्हि बि कयो, त इहे त शयूं असां हिन में कयूं। पर छाकाणि त असांजी हिकु हलीफ़ जमात जेका आहे पीपल्स पार्टी जो इशारो, त कुझु रिज़र्वेशन हुयूं, त मूं चयो चलो हिन लोकल दफ़ो गवर्नमेंट हा लोकल गवर्नमेंट लोकल पर लोकल गवर्नमेंट ते चई त उहो त असीं वरी हाणे बाद में कंदासीं। 28 तारीख़ में हींअर तकड़ हुई हिननि जी। हा ऐं जेका ॻाल्हि मूं तव्हांखे काफ़ी ॾींहं पहिरीं चई, त असल इशू आहे आर्टिकल 243 ऐं आईनी अदालत, बाक़ी आहिनि ये बाद में देख लेंगे। हम्म, सो इसहाक डार साहब उन ते हथ नथो खणे आईनी NFC तां बि ऐं फेडरल मिनिस्टर, लेकिन हू बाद में आहे। जेको फैसल वावड़ा साहब चए थो त 28 तरमीम बचण वारी आहे, पोइ 29 बि ईंदी, त 28 तरमीम में ज़ाहिर लोकल बॉडीज़, पोइ NFC या जेको बि ॿियो हू करण जो इरादो रखनि। सो ॻाल्हि इहा आहे त इत्फ़ाक़ राय जेको इसहाक डार साहब करे रहिया, कंहिंजे दरमियान इत्फ़ाक़ राय, ही सभु त तव्हां इत्फ़ाक़ राय आहे तॾहिं त ट्रेजरी बेंचिस ते वेठल आहियो। जी हाँ What do you mean by a consensus? यस You are already on one page, हिकिड़े पेज ते तव्हां अॻु में आहियो, इत्फ़ाक़ राय तव्हांजे दरमियान मौजूदु आहे, तव्हांजी लीडरशिप जे दरमियान। बाक़ी जेके आम सेनेटर ऐं MNA उन्हनि त पढ़ियो बि न हूंदो पूरो मसौदो, सेनेट में पास करायो अथनि, हींअर क़ौमी असेंबली में पेश कंदा, क़ौमी असेंबली में बि ओड़ घमसान इहे थोरो शुगल मेलो थींदो, पोइ सभु उथी बीहंदा, आइज़ हैव इट। सो ऐं माण्हू केतिरो पंहिंजे पाण खे इररिलेवेंट फील करे थो। यस त बेसिकली पाकिस्तान जंहिं डेमोक्रेटिक प्रोसेस में हले पियो, ऐं हिते असांखां ख़्वाहिश इहा कई पई वञे, ही जेके ही अमेंडमेंट कराईंदड़ शानदार कारनामो कंदड़नि पारां, त माण्हू इन ते ख़ुशि थियनि, यस तबल वॼाइनि त आईनी अदालत ठही वई आहे। यानी हाणे कंदकोट वारे खे, हैदराबाद वारे खे, कराची वारे खे इस्लामाबाद में वञी केस दाख़िल करिणो पवंदो, ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी त 2 सिंध जा जज बि हूंदा। हा वाह थी वई बस 2 सिंध जा जज हूंदा त छा थी वियो? हिकु तिरसा जो उहो त न आहे, ही को सेनेट न आहे, ही को CCI न आहे, एग्जीक्यूटिव जी का बॉडी न आई आहे। त हिन में सिंध जा जज हुजनि न हुजनि, हिन सां कहिड़ो तालुक आहे? हिन सां सिंध जा माण्हू छो ख़ुशि थी वञनि? सिंध जे माण्हुनि खे त जेके हिन ॻाल्हि खे सम्झनि था, उहे त सम्झनि था न त हीअ आईनी अदालत आहे। इहा वेतन नुक़सान आहे बिकॉज इट विल इंटरप्रिटेट थिंग्स बेस्ड ऑन द विजडम ऑफ एग्जीक्यूटिव रादर देन द विजडम ऑफ ऐं जेको जज साहिबान प्राइम मिनिस्टर जी सिफारिश ते लॻंदा हिते, यस बसि पोइ सम्झो न उते जज साहिबान छा कंदा। बेंच जी अथॉरिटी मतिलबु उनखे अपॉइंटमेंट ई प्राइम मिनिस्टर वटां एंड देयर इज़ नो वंस, मतिलबु सुप्रीम त को बि शइ न रही न, सुप्रीम कोर्ट किथे रहिजी वई, पोइ त 2 सुप्रीम कोर्ट्स हूंदियूं। वो तो जैसे मसूद अली शाह जो हिकिड़े हेयरिंग में दौरान चयो हम एवे ही हैं, हमारे पास अब आपका क्या खड़े हैं, हमारे पास अच्छा मुश्किल सवालात वहाँ पूछे जाकर। हा, ही बस इहे जेके बसि हिकिड़ा क़त्ल ऐं फुर ऐं हिन जा केस सुप्रीम कोर्ट हाणे ॿुधंदी, उहो मुंहिंजे ख़्याल आहे उनजे लाइ त सो इट्स सो मतिलबु हिकिड़ी मायूसी हिकिड़ी ब्लीक सिचुएशन नज़र अचे थी, ऐं ही इते रुकंदो कोन वियासीं। वो तो चाहिए तो ना फैसल बावड़ा साहब 28 की तैयारी करें आप किसने कहा है कि आप रुक जाए 28 की तैयारी तय करे, ऐं माण्हू खुटण जो को सवाल न आहे, जिन्हनि खे चवंदा हू बिल्कुलु वोट ॾींदा। ज़रा हाणे छा हिन मां रिस्पॉन्स उभिरे थो नथो उभिरे, का अहिड़ी उमेद रखिजे न रखिजे, या फ़िलहाल नवाज़ शरीफ़ साहब त आया ई कोन असेंबली में अंदरि, हाणे पहुचनि था वोट ॾियण लाइ। शरीफ़ साहब हाणे अगरि ॾिसो, इहा ॻाल्हि अगरि नवाज़ शरीफ़ साहब सोचे थो त साईं मां
बाद में हली चवंदुसि ॾिसो मूं वोट न कयो, इहो केर बि जवाज़ मियां साहिब जो न ॿुधंदो, छाकाणि त हुनजी पार्टी इनखे It was सपोर्ट all powerful like that. Yes. whether he is all powerful or not. Mm. संदसि पार्टी हिन खे हिन अमेंडमेंट खे जेको आहे लीड कयो आहे ऐं बाक़ी सभु इत्यादि आहे। कॉलर साहब मीर एजाज ठाकुर टण जा मोहना जी ठाकुर साहब छा चवणु चाहींदा? सलाम तव्हांखे काजी साहब तव्हांखे सॼे मुल्क खे मुबारकूं हुजनि कि सेनेट मां पास थी वई आहे 27वीं आईनी तरमीम। सुभाणे खां इंशाल्लाह ख़ुशहाली जो दौरो हूंदो पाकिस्तान में, डेंगी ख़तमु थी वेंदो हैदराबाद जो, पाणी जा मसइला ऐं ज़मीनदार सभु हल थी वेंदा साईं। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे हीअ जेका ॿ सवाल आहिनि। हिकिड़ो इहो सुप्रीम कोर्ट जो हाणे कहिड़ो कमु रहिजी वियो साईं? सुप्रीम कोर्ट आईनी बेंच जॾहिं आईनी कोर्ट ठही वेंदी, सुप्रीम कोर्ट सेशन कोर्ट वारो कमु कंदी या छा कंदी? ऐं ॿई असमा जेको हासिलु आहे हिननि खे सॼी उमिरि जे लाइ सदर साहिब खे इहो सुभाणे को अॻिते इदारे ते ऐं ऑफिस ते कब्ज़ो करे वञे सदर साहिब या मुंहिंजे बनी ते कब्ज़ो करे त असांजी त कॾहिं चुनो ई कोन्हे साईं। जी कीअं मुल्क हलंदो ऐं असांजी हलंदो? तस्ना नहीं रुको इतना ही है जो में हटर जी भी पन्नो कम ईंदो हिननि खे साईं। इन जी थोरी महिरबानी करे वज़ाहत कजो। ऐं हाणे आहिनि मतिलबु तब्दीलियां पोइ आहे जेको सुप्रीम कोर्ट खे वेंदी साईं, इहो महिरबानी करे ॿुधाइजो। थैंक यू। ठीक साईं। हाँ सही मीर साहब तव्हांखे मुबारक हुजे, जहाँ खे ॾियो मुबारकूं। सेनेट खां पोइ क़ौमी असेंबली में पिया काहींदा अचूं, हाणे क़ौमी असेंबली मां बि पास थी वेंदो। सो बाक़ी सुप्रीम कोर्ट सही हाणे ॿुधंदी ही तव्हांजा फ़ौजदारी केस, दीवानी ही जेके सिविल मैटर्स हुजनि था, इहे जेके मतिलबु प्लॉट ते घर कंहिंजो आहे, बनी जो टुकर कंहिंजो आहे, हिन ही वारदात में मुलविस हो या न हो, इहे सभु किसा हाणे सुप्रीम कोर्ट ॿुधंदी। मतिलबु हू त कल्ह बैरिस्टर अली ज़फ़र शायदि क़ौमी असेंबली में किथे चयो त हाणे चीफ जस्टिस ऑफ सेशन कोर्ट ईअं को का ॻाल्हि कई। इसी पॉइंट इज़ के अहिड़ी छा ज़रूरत हुई? मतिलबु उहे त पाण सभिनी खे ख़बर आहे जी ज़रूरत छा आहे, हिन में छा छा अञा हिन मां फ़ैसिला कीअं थींदो, ही मामलात कीअं हलंदा, उहो सभिनी खे सुझे थो। उहो त को शक शुबो न आहे त ही छो कयो वियो आहे। लेकिन मतिलबु ही जेको जवाज़ ॿुधाइनि था त साईं वॾो प्रेशर हो सुप्रीम कोर्ट ते पाए था, सुप्रीम कोर्ट जा जजिस वधाए छॾियो। ऐं हा वधाइनि त सही, वधायो, अञा वधाए छॾियो। अञा वधाए छॾियो, वधाया त वियो। ठीकु आहे, तव्हां चओ था त हू सुप्रीम कोर्ट, यानी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ही आईनी बेंच 26वीं तरमीम में इहो ई चई करे ठाही त पोइ कहिड़ा जेके आहिनि सुप्रीम कोर्ट तां प्रेशर हटिजी वियो, कहिड़ा फ़ैसिला अची विया आईनी बेंच मां। कहिड़ा वरी वॾे प्रेशर अथनि सुप्रीम कोर्ट त मीर साहब हुनजो हाणे कमु इहो, बाक़ी केसिस हू सभु ॿुधी वठंदी, लेकिन बेसिकली जेके हू त ॾिसो न, हिकिड़ो फ़ौजदारी या सिविल मैटर में हिकिड़ो ख़ानदान, हिकिड़ा माण्हू खे फ़ाइदो या नुक़सानु थिए थो, पर कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स जेके आहिनि, सुभाणे अगरि मिसाल NFC आहे, मिसाल सूबनि जे ठाहिण जी ॻाल्हि आहे, मिसाल को ॿियो इशू को वञी हिन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में बीह रहे त माना पोइ हू जेको कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट फ़ैसिलो ॾिए त माना उहो त ठपो थी वियो न। त ही ॻाल्हि आहे त बसि हाणे ही त तारीख़ हिन में जीअं यादि रखंदी हिन ॻाल्हि खे, तारीख़ ते छॾियूं था। ऐं इम्यूनिटीज़, हा इम्यूनिटीज़ ॾिसो इम्यूनिटी ॾियण सां न बि ॾियनि त छा फ़र्क़ु पए आहे, ॾेई बि छॾियूं त कहिड़ो फ़र्क़ु पए थो असां वटि, सां छा थो फ़र्क़ु पए। मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि में ऐं छा मतिलबु ॾिसो फील्ड मार्शल खे बि इम्यूनिटी आहे ताहयात, सदर पाकिस्तान बि सिविलियन आहे, हुनखे बि इम्यूनिटी आहे ताहयात, पर जे न हुजे त छा थींदो? मोहम्मद हुसैन जो काज़ी मतिलबु जी जल्दी साहब छा चवणु चाहींदा? मुंहिंजो तोखे अली काज़ी साहब खे सलाम आहे। ऐं चयो जो माशाअल्लाह 27वीं आईनी तरमीम मंज़ूर थी वई, भला इहो बहितर कोन्हे? हिन में ॾिसिजे पियो त जजनि जा जेके बि अख़्तियार ख़तमु करे छॾियूं, को इस्लाम हाई कोर्ट इस्लामाबाद को हेॾां जा होॾां, पोइ इंसान जी त हिन दुनिया में अॻिते का भला अहिड़ो किरदारु ॻाल्हि त ॻाए बि भला इहो बहितर कोन थींदो? भला जेके बि 5,000 न 7,000 जज आहिनि, उहे इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे घर वञी विया आहिनि, न को उन रुॻो पावर आहे, बाक़ी हाणे त लॻे पियो त जज कोर्ट में माण्हू खे दुआ ऐं बद दुआ ॾेई सघंदा, ॿियो त हुनजे हथ में कुझु कोन्हे को। इन करे असांजी रोशनी जी महिरबानी थी। ठीक साईं।
सही हा इहो जेको तव्हां एक्सपेक्टेशन या तवका कयो था त को हलियो वञे पंहिंजी जॻहियूं छॾे ॿुधार आउं नथो चई सघां। और उस बि छा थींदो ॿिया अपॉइंट करे छॾींदा अच्छा इहा ॻाल्हि जॾहिं ज़ौलक पीसीओ तहत हल्फ़ खणायो त कुझु जज साहिबान न हल्फ़ कयो। न मुशरफ साहब ने न खयो मुशर्रफ साहब वारे टाइम ते बि न शुरू में कुझु जज न खयो पोइ हुन मुर्गो डोगर कोर्ट सां थियूं काफ़ी जज साहिबान मुतासिर थिया पोइ छा थींदो आहे ॿिया हाज़िर हूंदा आहिनि। असां वटि त बदकिस्मती इहा आहे न त हिकिड़ा छॾीनि था त ॿिया हाज़िर हुजनि था। हिकिड़ो कामोरो हिकिड़ो एसपी सही फर्मा बरदारी नथो करे त ॿियो एसपी चए त सर मूंखे लॻायो पोइ जेको हुकुम कयो हा मां कोन त इहो को ग़लति मूंखे ख़बर न आहे सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान फाज़िल जज साहिब ज़ाहिर इन्हनि मां ई कुझु जज साहिब जेके लिस्ट मूं अॼु ॾिठी डॉग अची वई हा उन में कुझु सिंध मां शायदि आगा साहब खे आगा। कंहिंखे जस्टिस के आगा साहब जो नालो हले पियो लेकिन सुप्रीम कोर्ट जा ई जजिस वेंदा हुते। मूंखे सम्झ नथो अचे त जेके हींअर वेठल सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान आहिनि छा हू हिन आइनी तरमीम पास थियण खां पोइ अहिड़ो को केस ॿुधी सघनि था तरमीम जे ख़िलाफ़ उहे 26 आइनी तरमीम वारो मामिलो त आइनी बेंच उनखे झलियो वेठी अॼु ताईं फ़ैसिलो न थी सघे त उनखे ॿुधंदो केरु। अॼु रिज़्यूम थियणी ॿुधणी नई तारीख़ पर अॼु बि न थी आहे शायदि हा इहो ॻाल्हि अनफॉर्चुनेट आहे मतिलबु मायूसी वारी सूरत आहे। ऐं घटि मायूस थींदो आहियां पर ही काफ़ी मायूसी वारी सूरत आहे। थोरो हाणे रिपकशंस ते था चओ पावर जे जेके पवंदा मिसाल हाणे इन सवाल आहे जीअं सही बि ॻाल्हि कई इम्यूनिटी हासिल आहे सदर साहब खे त पोइ सदर साहब सुभाणे अगरि को गैर आइनी क़िस्म जो गवर्नर राज हणी छॾनि त पोइ उहो इम्यूनिटी हूंदी न इम्यूनिटी पहिरीं बि हूंदी न पर हटण खां पोइ बि इम्यूनिटी आहे न फॉर लाइफ आहे न। सर ॾिसो गवर्नर साहब खे गवर्नर राज वरी बि एट द बेहेस्ट ऑफ प्राइम मिनिस्टर लॻंदी न ईअं थोरी गवर्नर सदर साहब पाण त कुझु बि नथो करे सघे। यार आऊं ये गुज़ारिश करणु चाहियां पियो ॾिसो ही त हिकु ॿी ख़ामख़ा जी मूंखे त इन में फ़ाइदो सम्झ न आयो छाकाणि त बाद में बि केसिस थियनि बि था किथे बि थिया ऐं जिते थियणा हूंदा आहिनि उन ते थींदा आहिनि ऐं जिते न थियणा हूंदा आहिनि उन ते कॾहिं बि न थींदा आहिनि। तारीफ़ भरी पई आहे नाला खणणु छा कंहिंजा नाला खणो त मुशरफ साहब जो वॾो मिसाल मौजूदु आहे हिकिड़ो त छा थियो मुशरफ साहब खे थियो त कुझु न पर हिकिड़ी सज़ा आई केस हलियो पूरो सभु कुझु थियो पोइ किथे केस किथे हलियो ऐं किथे उन में मामला पाकिस्तान न अची सघिया एतिरो टाइम यको उहो मामिलो ॾिसो उहो आई डोंट नो के हुनजी इंटरप्रिटेशन पाण हुन ॻाल्हियुनि में न पऊं छाकाणि त आइन खे एब्रोकेट करणु आइन खे तोड़णु खे बि छा इम्यूनिटी हासिल हूंदी छा कंहिंजी कंहिंजे लाइ बि न आई डोंट नो सो दैट्स द पॉइंट यू सी मतिलबु अहिड़ी अलाह न करे अहिड़ी सूरत हाल पैदा थिए लेकिन सूरत हाल इहा आहे त कंहिं शख़्स जी इम्यूनिटी जो मुंहिंजो इशू न आहे मुंहिंजो त जेको आहे हीअ जेकी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे ऐं जजिस जी ट्रांसफर तव्हां जुडिशरी में उहे ई माण्हुनि जो वेसा घटिजी वियो हाणे छा बचो ऐं जज साहिब त मुसलसल हिकिड़ी तलवार लटकियल हूंदी त केॾी महिल त ट्रांसफर थी वञे ऐं जॾहिं एग्जीक्यूटिव प्राइम मिनिस्टर जेको आहे कि जज खे अपॉइंट कंदो ही त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट आहे यार आउं हिकिड़े बंदे खे मुक़ररु कयां ऐं पोइ इहो कीअं हुन मां उमेद कंदसि त मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो कंदो। अची त वियो आहे मुफ़्ती तक़ी उस्मानी साहब ॿ टिनि दफ़्ते आहिनि ॿिया बि चयो आहे त भई इहो इम्यूनिटी वारो सिस्टम त गैर शरई आहे। चवण सां कहिड़ो थो फ़र्क़ु आहे चवण सां कुझु ई न फ़र्क़ु पए ऐं हीअ जेको चवनि पिया त JUI चए पई PTI चए पई असीं एहतिजाज कंदासीं ॾिसो हींअर माण्हुनि वटि हिननि केतिरी इफेक्टिवली एहतिजाज करे सघनि था ऐं लेकिन लॉन्ग टर्म में ही सभु प्रॉब्लम्स क्रिएट त थियणा अॼु हिकिड़े जज साहब जस्टिस मोहसिन अख्तर कियानी साहब उन्हनि जेके अंदरि हिन वक़्तु उन्हनि जे मथां जेको आहे कियानी साहब चवनि पिया त भई हीअ जेके कानून साज़ थियनि थियूं हिन मतिलबु इहो न आहे असां मतिलबु मुल्क जेको आहे उहो हिनखे एक्सेप्ट करे छॾींदो मुश्किल थींदी आहे टाइम लॻंदो आहे पर इहे सॼियूं ज़ीरो ते अची वेंदियूं आहिनि रिवर्स थी वेंदियूं आहिनि। पाकिस्तान जी तारीख़ भरी पई आहे पर जेके विच में 10-15 साल गुज़रंदा आहिनि उन्हनि नुक़सानु मोकिलियो हूंदो आहे मुल्क खे अलाए केतिरो पोइते वठी ईंदो आहे यस वरी उहो वाकई में शयूं अंडू त थींदियूं आहिनि हू तव्हांखे चयो न जंहिं ते केस थियणा हूंदा उहो बाद में थी वेंदा इम्यूनिटी कुझु न कंदी पोइ वञी पिया अदालतनि में हिनखे चैलेंज कनि जॾहिं का शइ थियणी हूंदी आहे असांजे मुल्क में पोइ कानून वानून ख़ैर अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं न थियणी हूंदी आहे
तो नथी ॾिए। अच्छा, आफ्टर दिस कंजर्सी अलाए इहो बि त एक्सपेक्ट कजे त थोड़ी मुश्किलूं वधंदियूं टुवर्ड्स पीटीआई या टुवर्ड्स ऑपोजिशन कलेक्टिव एट लार्ज। मौलाना फज़ल रहमान बि उन ज़िमरे में ईंदा, ऐं मौलाना फज़ल रहमान थोरो अञा साइड रखंदा अञा बि, छो जो हाणे त हू खुलियाम हाणे अचनि था पिया त भई त सफ़ा मौलाना फज़ल रहमान साहब तव्हां चओ था खुलेआम ईंदा, जॾहिं ईंदा त पोइ पाण ॻाल्हाईंदासीं। फ़िलहाल त खुलेआम रुॻो लफ़्ज़नि ताईं आहे न सर। जी हा। पर अञा बि फैसल वावड़ा हुन सां ॻाल्हाए पियो त दैट Yes. के मतिलबु अञा बि वॾी गुंजाइश मौजूदु आहे। आसिफ़ ज़रदारी साहब मिलनि था हुननि सां, त वॾी गुंजाइश मौजूदु आहे कि जीअं तव्हां चओ पिया ऑल आउट ॻाल्हाइण हिकिड़ी शइ हूंदी आहे। सर तव्हां असीं ॻाल्हायूं पिया, हिन सां कंहिंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? पर अगरि रोड ते वेही टायर साड़ींदासीं त यस, पोइ प्रॉब्लम थींदो न। त मौलाना साहब सिर्फ़ु JUI सिर्फ़ु ॻाल्हाईंदी या हिन खे अॻिते वधंदी? इहो सुवालु आहे न। पॉल साहब हाणे जेकॾहिं इहो नंढो हिकिड़ो लिमिट 27 पास थी वई त ज़ाहिर असरात त ईंदा। पोइ हाणे जेका CDF जी पोज़ीशन क्रिएट थी आहे चेयरमैन चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस, ऑब्वियसली हुनजी नई नोटिफिकेशन थी, हुनजी नई नोटिफिकेशन थींदी CDF जी पोज़ीशन जी, हुनजो टेन्योर बि डिसाइड थींदो, सॼो कुझु नए सिरे सां थींदो या हा, would be the same? ही टेक्निकल ॻाल्हियूं या सर आई डोंट नो। I don't know how it will work. हा, बिकॉज़ अक्सर मिस्टर हाणे ते तबसरा हणनि था त बिकॉज़ दिस विल बी अगेन 5 years मोर, त पोइ माना 5 साल अञा नए सिरे खां अॼु खां शुरूआति थींदा वरी। थी सघे थो, थी सघे थो। असां बि थियनि थियूं न। अच्छा, जजिस जेको आहे उहो ख़त लिखियो आहे, जस्ट मंसूर अली शाह अगेन हिकिड़ो लंबो चौड़ो भई जंहिं मुल्क जी पार्लियामेंट, लेकिन आउं वरी बि शाबाश ॾियां थो जोणी जो लीग वारी पार्लियामेंट खे, 85 वारी गज, त हुननि हू जेके 8th अमेंडमेंट पास कई हुई, जंहिंमें मतिलबु तारीख़ी चर्चो ऐं तमाशो थियो त फ़र्द जो नालो ज़ियाउलक जो लिखियो हुयो। यस हिकिड़े आइन दुनिया में को आइन न हूंदो जंहिंमें फ़र्द जो नालो लिखियो। जी उन्हनि मूंखे यादि आहे 1.5-2 महीना हुन ते बहस मुबाहिसा थिया। हाणे त उहो तकल्लुफ़ बि ख़तमु करे छॾियो अथनि। पर जे ही पाकिस्तान जी पार्लियामेंट खे एज़ाज़ हासिलु आहे त हुन अहिड़ियूं तरमीमूं कयूं आहिनि, मिसाल ज़ियाउलक जो नालो विझी छॾणु, मिसाल हिनटाई जी शयूं करणु, त हुननि इहो बि कयो। असुल असां लाइ न रस्म रीत का नई इख़्तिलाल न आहे जेको थिए पियो। पर जब हिकिड़ो जो बार बार जेको सवाल थिए थो त बेसिकली एॾी जल्दी छा हुई? मतिलबु ठीकु आहे, कुझु माण्हू चवनि था त भई नवंबर जे आख़िर में रिटायरमेंट जजिस वग़ैरह जी थियणी हुई, त पर्सन खे रोकणु एतिरो स्पेसिफिक हो, छो जो जस्टिस काज़ी फ़ाइज़ जे हिसाब लाइ बि इहे ॻाल्हियूं वाल्हियूं हुयूं त 26 अमेंडमेंट हुन लाइ थी अचे, पर एट द एंड ऑफ द डे ईअं न निकितो। काज़ी साहब सां त हाणे अलाए थी वियो कुझु धकु थी वियो या कीअं थियो मूंखे ख़बर न आहे, लेकिन हिते त सिर्फ़ु जज साहिबान जी रिटायरमेंट न हुई, ॿियूं रिटायरमेंट्स बि आहिनि, ॿियूं पोस्टिंग्स बि आहिनि, ॿियनि इदारनि में बि आहिनि। ॾिसी, आउं ईअं सम्झां थो यासिर, जेको अगरि ईअं पाण में हिकिड़ो लाउड थिंकिंग कयूं त आफ्टर दिस अमेंडमेंट हिकिड़ी त ॻाल्हि इहा थींदी त जेको सिविलियन स्पेस आहे उहो अञा श्रिंक थींदो, परमिशन नथो हटाए सघे। अञा श्रिंक थींदो। ॿी ॻाल्हि इहा थींदी त ॿियूं जेके फरमाइशी लिस्ट आहे उहा ख़तमु न थी आहे अञा, ॿियूं शयूं बि मञणायूं वेंदियूं ऐं मञणियूं पवंदियूं। हुन महिल बि उहो 28 तरमीम पास करण खां पोइ चवंदा त क़ौम खे मुबारकूं हुजनि, पोइ असां हीअं हो, पोइ असां फलाणो, पोइ ढमकाणो, ऐं पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अची ईंदो, आउं ईअं ॾिसां थो त पोइ हिननि जी को कारज बि न रहंदो। ऐं अगरि इंटरनेशनल सूरत हाल ठीकु हूंदी यस यस त पोइ जेका हिकिड़ी ख़्वाहिश इमरान ख़ान जे ज़माने में बि मौजूदु हुई त को चाइना जहिड़ो निज़ाम असां वटि अची वञे, हा, सेठी साहब चवनि जो था त पाकिस्तान जेको आहे उहो सोचे वरितो आहे त चाइना जो निज़ाम जेको आहे उहो त उहो ख़ान जे दौर में त ख़ान त चवंदो बि हो न त हिकिड़ी पार्टी हुजे, ऐं पार्टी बि छा हुजे, बसि इस्टेब्लिशमेंट हुजे। त हुते त चाइना में त ख़ुदि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जेको आहे उहो ख़ुदि इस्टेब्लिशमेंट आहे, हिते असां वटि डिफरेंट आहे। त अहिड़ो को माहौल पाकिस्तान में बि जुड़ी वञे त हीअ छाजी जमहूरियत घणो गोल घमसान थिए थो, हीअ थिए थो, हू थिए थो, सभु ठीकु कर दो। इहो मुमकिन पाकिस्तान जे हिसाब सां ख़ैर जेकॾहिं अगरि जेको बि माण्हू पाकिस्तान सर, डायनामिक्स सम्झे ये मुमकिन त ॾिसो, जॾहिं 60s ऐं 50s ऐं लेट 60s ताईं बि कंहिंखे यकीन ईंदो छा, सम्झ में ईंदी त हीअ हिननि पॉलिसीज़ जेके मुट टुटी पवंदो? केरु मञंदो आहे? केरु न मञंदो आहे? इवन आख़िर ताईं जस्ट या त जनरल याहिया खान वाज नॉट रिज़ाइनिंग, ही वाज नॉट उते टुटण खां पोइ चई त मूंखे वेस्ट पाकिस्तान जो सदर ही वाज नॉट गोइंग।
थींदो आहे इहो पाकिस्तान में घणो कुझु असां थींदो ॾिठो आहे। अच्छा ज़ाहिर हाणे इहे जेसि ताईं थियनि एहतजाज या रेज़िस्टेंस इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते इहे सभु कुझु थियनि, हिकिड़ो ख़दशो त उभरी थो अचे न मुल्क में त ज़ाहिर आहे भले ई पॉलिटिशियंस जेके बि आहिनि हिन वक़्तु मौजूदु उहे छा बि चवनि, अफ़गानिस्तान जी सूरत हाल खुलियल आहे, KPK में कुझु न कुझु हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो कॉन्फिडेंट बूस्ट त ईंदो न जेको KPK में नज़र ईंदो असांखे। जी उहा ॻाल्हि का पहिरीं बि कई त भई अपोज़िशन सां कहिड़ो हाल थींदो पाण रुॻो CUI ताईं महदूद रहिजे। PTI लाइ सख़्तु ॾींहुं अची सघनि था, ख़ासि तरह ख़ान लाइ यस ऐं हुनजे चीफ मिनिस्टर लाइ यस हाणे वधीक सख़्तु ॾींहुं अची सघनि था ऐं को मिसहैप थियण जो इम्कान हाणे वधंदो वेंदो। इहा ॻाल्हि त ठीकु आहे, या ख़ान फ्लैक्सिबिलिटी ॾेखारे जेको मूंखे फ़िलहाल त नज़र मतिलबु हुनजे बयाननि मां त नथो नज़र अचे त ख़ान को हथु हौलो कंदो, लेकिन हाणे हुनजे बारे में जेके डप ऐं ख़दशा हुनजे चाहींदड़नि खे आहिनि ख़ान जे बारे में, उहो हुननि खे ख़दशा ऐं डप वधंदा वेंदा ऐं असीं त उमेद कयूं त बहितरी लाइ। कॉलो हाजी कासिम जाकरो जमपीर मां। जी जाकरो साहब छा चवणु चाहींदा? सर मुंहिंजो सवाल इहो त 27वीं तरमीम में जेका आहे इहा छो पिया कनि ऐं छाजे लाइ पिया कनि, ऐं उन खां अलावा जेको ही ईंदड़ इलेक्शन सिस्टम आहे उन में ट्रांसपेरेंटी ॾिठो पिया ऐं इन जे बारे में साईं खे थोरो तफ़सील सां रखंदा तव्हां महिरबानी। ठीकु साईं। तमामु खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? इंटर इलेक्शन कहिड़ी लोकल गवर्नमेंट वारी साईं चवनि पिया शायदि ईंदड़ इलेक्शन ईंदड़ इलेक्शन साईं हाणे उहो त 27वीं तरमीम में छा आहे छो पई कई वञे ज़ुलेखा वारी ॻाल्हि थी वेंदी साईं। छा नालो साईं जो? कासिम जाकरो साहब। जाकरो साहब हाणे सॼी पटाड़ आहे डिघी चौड़ी, उहो थोरो तव्हां थोरो नेट ते ॾिसे थो या अख़बार पढ़ी वठिजो सुबुह जो, हाणे त तफ़सील इलाही ॿियनि खां ॻाल्हायूं था। बहरहाल उहो ज़रूरत आहे ईअं मुल्क ऐं क़ौम खे मुल्क जे दिफ़ा ऐं मुल्क जी जमहूरियत लाइ मुल्क जी अदालती निज़ाम खे बहितर करण जी ज़रूरत हुई, इन करे इहो सरकारी मौक़फ़ आहे, जो गैर सरकारी आहे उहो पोइ तव्हां ॾिसी वठो नेट ते। जेसि ताईं ॻाल्हि इहा आहे त ईंदड़ इलेक्शन फेयर थींदी साईं, छो फेयर थींदी, छा थी वियो आहे? एग्ज़ैक्टली एज़ कल्ह डॉन हिकिड़ी रिपोर्ट आई जंहिंमें ज़ाहिर हिकिड़ी जेको इदारे में रीशफलिंग या चेंजिस आहे उनमें ॿ टे रिटायर्ड अफ़सरान डिफेंस सेक्रेटरीज़ मुतना मतिलबु हिकु मिक्स्ड रिव्यूज़ इन टुवर्ड्स द मॉडर्नाइज़ेशन जेको क्लेम कयो वञे थो पूरो स्ट्रक्चर खे, या टुवर्ड्स द अगरि इहो चयो वञे थो त मतिलबु डिफेंस खे, छो जो हुन में इहो बि पॉइंट्स हुया त भई ही वुड प्रॉबेबली कॉज मोर प्रॉब्लम्स, छो जो नेवी जूं जेके आहिनि उहे प्रमोशन्स ऐं इहे मसाइल के किथे वेंदा कीअं थींदो, आख़िर में एंडिंग साइनिंग कंहिंजी हूंदी, बोर्ड में केरु केरु वेंदा, इट कम्स अ लॉट ऑफ विथ क्वेश्चन्स, छो जो ही त उहो डॉन जी उहा ख़बर मूं बि ॾिठी, हुनमें त छाकाणि त हुनमें इहो ई लिखियलु हो, त बाक़ी त घणी शयूं लिखियलु हुयूं, हुन ते त नथा वञो, पर बेसिकली त भई एयरफोर्स नेवी आर्मी हुनमें पहिरीं त अलॻि अलॻि हुनजा नेवल चीफ हो, एयर चीफ हो ऐं आर्मी चीफ हो। हाणे अगरि सभिनी जे मथां हिकिड़ी कमांड ईंदी त पोइ हुननि जी जेका हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ऐं हुननि जो जेके तरीक़ विढ़ण जो मामलात बि डिफरेंट हुजनि था, त उहो केरु डिसाइड कंदो? मुंहिंजे ख़्याल में त इहो पोइ जॾहिं ही पास थी वेंदी तरमीम त उनजा तफ़सील त हू पाण पधिरा करे सघनि था, मूंखे ख़बर न आहे त वाक़ई में हिकिड़ो सवाल त जेको पर हुननि वटि को जवाबु हूंदो, उहो हुन जो मैकेनिज़म ठाहींदा त कीअं हिकिड़ो आर्मी ऑफिसर जेको आहे, या सुभाणे अगरि एयरफोर्स जो एयर चीफ हू थी वञे मार्शल त उहो आर्मी में कीअं कंदो, इहो हिकिड़ो बहरहाल हिकिड़ो को शायदि उहो एतिरी ख़ुदि मुख़्तियारी उन्हनि ई चीफ्स खे ॾिनी वेंदी, ही जेके ही मामलात ॾिसनि पिया सिर्फ़ु जेको वॉर लाइक सिचुएशन में, वॉर टाइम सिचुएशन में शायदि ईअं कुझु ठाहींदा, पोइ ख़बर न आहे कीअं थिए, त उहो त केरु चेयरमैन जॉइंट चीफ हुयो, त उहो पर उहो चवंदा न उहो ओतिरो इफेक्टिव न हो। कॉलर वठी फ़कीला करणु संजाणी मिरपो कासमा। जी संजाणी साहब छा चवणु चाहींदा? मूंखे पहिरियों साईं खे तव्हांखे सलाम साईं। ये तरमीम त थियो त असांखे पेट में तरमीमी पॉलिसी जो असांजे पेट में हल न वेंदो, कणकूं त साईं खे चयो त कुझु हाणे कम जा असां चयोसीं यार 25 न असां वरी कुझु कणक ॻाल्हियूं, कम जी बि ॻाल्हि ई छॾी वई। असांजे वज़ीर माहिर साहब बि चयो मीटिंगूं थींदियूं, हिननि थियो न अघु न को कारखाना खुलिया मिलनि पिया हिननि जा, या असांजे हाल महिरबानी करे हिन तरमीमनि खे छॾियो पिया, असांजे पेट जी ॻाल्हि कयो कुझु साईं। ठीकु आहे साईं। लेकिन संजाणी साहब जी ॻाल्हि ते अचां थो, लेकिन जेका ही स्ट्रेटेजिक कमांड उन ते माण्हू घटि पिया ॻाल्हाइनि,
हू सिर्फ़ छा सिर्फ़ न्यूक्लियर मामलात खे हू ॾिसंदी कमांड, या हू कुझु ॿिया मामलात बि स्ट्रेटेजिक जेके मुल्क जा मामलात आहिनि उन में बि हुननि जी उनखे सवालात माण्हुनि जो त अगरि न्यूक्लियर बि ॾिसे थी रही त उहा नेशनल जेका कमांड हूंदी आहे न्यूक्लियर जे लाइ इस हवाले सां उनखे हेड प्राइम मिनिस्टर ई कंदा आहिनि। त अगरि हाणे कमांडर ई को ॿियो अची वञे ऐं फ्रॉम द फौज अची वञे त उहो बि हिकिड़ो माण्हू चवनि था त पिया त इहो हा त ॾिसो उनजा तफ़सील अचनि त सम्झ में अचे या सर कि कीअं थींदो। सही संजणी साहब, ॻाल्हि इहा आहे त पेट में अन्न हूंदो त का ॻाल्हि थींदी, यही त सोच असां वटि रही आहे। Yes. पोइ आख़िर में जॾहिं निड़ी त लत ईंदी आहे पोइ त निड़ी ते लत बि हटाइण बि ओतिरी ज़रूरी हूंदी आहे, उहो बि एतिरो ई अहम मामिलो हूंदो आहे। अगरि साह खणण जी इजाज़त न रहे माण्हू खे त पोइ पेट में अन्न त बाद जी ॻाल्हि आहे, भई त साह त खणी सघे न। सो लेकिन नबदस असांजे मुल्क में माण्हू ईअं सोचीनि था जनरली, जीअं संजाणी साहब सोचे थो यार असांजो छा वञे, अलाए छा आहे, पर उहो अलाए माण्हू चवंदा असांजो छा वञे, इहो त उर्दू में चवंदा लग तो पता जाता है, हा वक़्त सां गॾु सभिनी खे ख़बर पइजी वञे थी हा तव्हांजो छा वञे। त तव्हांजो केतिरो वेंदो हिन में। लेकिन बहरहाल माण्हू फ़िलहाल ईअं ई जीअं संजाणी साहब चवनि था अक्सरियत असां वटि ईअं ई सोचे थी। बिल्कुलु सही, कमनि जो अघु मिलणु खपे, असां उन लाइ बि रड़ियूं करे बीठा आहियूं, पोइ असांजी ॻाल्हाइण सां उहो को मसइलो हल थिए थो छा। हिकिड़ो सवाल जेको बार बार उपरे थो पियो त जेको इहो मुआख़ज़े जो प्रोसेस विधो वियो आहे एंड एवरीथिंग कि भई हटाइण लाइ जेको आहे पूरो हिकिड़ो प्रेसिडेंट वारो प्रोसेस करिणो पवंदो फील्ड मार्शल साहब खे हटाइण लाइ या फील्ड मार्शल साहब खे जेका खे फ़ारिग करण लाइ अगरि काइदी का ताल करे थो त कल्ह नजम सेठी साहब इन खे डायरेक्टली कनेक्ट कनि था पिया त कल्ह न टुॾियूं इमरान ख़ान जी सिक्योरिटी फ्रॉम द सिक्योरिटी फ्रॉम इमरान ख़ान डायरेक्टली कनेक्ट कनि था पिया, पर केतिरो सही आहे सही ग़लति आहे त न आहे ख़बर, पर कुझु माण्हू बैलेंस ऑफ पावर खे हिलाइण जी बि ॻाल्हि कनि था पिया त अगरि इहा शिकस्त थी थिए त बैलेंस ऑफ पावर हिली कोन्हे, त हटाए नथो सघे प्राइम मिनिस्टर। इहा बि त हिकिड़ी काफ़ी मुशर्रफ साहब बि हिन खे तमामु घणो हाईलाइट कंदो। हू चवंदो त भई नवाज़ शरीफ़ साहब पहिरीं जनरल कियानी खे हटाए छॾियो, पोइ मूंखे हटाए छॾियो, हम इहो चवंदो न कई ईअं प्रोटेक्ट ते चवंदो त भई असांजे इंस्टीट्यूशन आहे इनखे असां, त उहा बि ॻाल्हि किथे न किथे असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट में मौजूदु त रही आहे न, त भई कंहिं बि प्राइम मिनिस्टर खे ओचितो ख़्यालु अचे थो इनखे हटाए छॾियो। जीअं कोशिशि त इमरान ख़ान बि कई न, ख़्वाहिश त कई त भई बाजवा हटे, जनरल बाजवा, जनरल फैज़ अचे, लेकिन बहरहाल हुन ओतिरी अॻिते न वियो जेतिरो नवाज़ शरीफ़ वियो हो। त हुननि इन ॻाल्हि खे बि, पर ही फील्ड मार्शल लाइ आहे, ही जेको मुआख़ज़े वारी ॻाल्हि आहे, इहा आर्मी चीफ लाइ न आहे। डिपेंडिंग त फील्ड मार्शल फॉर लाइफ आहे न। हा, पर हाणे फील्ड मार्शल साहब आहिनि फॉर लाइफ त सिम्बॉलिकली आहिनि, पोइ चयो हुनमें लिखियलु आहे शायदि त पोइ बाद में बि सरकार हिननि खे को उहिदो ॾेई सघे थी। त मतिलबु लेकिन हिन उहिदे खां हटण जो बि त को टेन्योर हूंदो न। उहो CDF जो टेनोर आहे न। हा, CDF जो। बाक़ी फील्ड मार्शल जो को त टेनोर, फील्ड मार्शल त उहे फॉर लाइफ हुजनि था न, पर ही वर्दी में ई रहंदा। ही वर्दी में ई रहंदा ऐं हिननि खे को ॿियो उहिदो ॾिनो वेंदो जेको सरकार चए थी त को एडवाइज़री का किथे का ॾिसो। वो तो ख़बर ना ही, इट्स अनप्रेसिडेंटल एज फार एज पाकिस्तान इज़ कंसर्न। छाकाणि फील्ड मार्शल त अयूब ख़ान बि, पर अहिड़ी का शइ मूंखे नथी सुझे त हुननि खे अहिड़ो को टाइटल हुननि वटि फॉर लाइफ रहे। यस, पर वर्दी में रहण ऐं पोइ 5 स्टार बि हुजण त हिन सभु में बि ज़ाहिर आहे हिकिड़े प्रॉब्लम्स हाणे आहिनि, पर हाणे जेको थिए सो थिए, पर हाणे जेके मोटी चऊं अगरि जेके ज़ाहिर आहे हाणे ही ॻाल्हि हिते बीहंदी त कोन, इहा ॻाल्हि हाणे वधंदी, पोइ प्रेशर अगरि होॾां बि अचे थो त प्रेशर हेॾां बि जेको आहे उहो अचण जी उमेदु रखी सघिजे थी फ्रॉम अगरि फंड्स हिननि खे ज़ाहिर हिकिड़ो कॉन्फिडेंस बूस्ट ईंदो सरकार वटि एस्टेब्लिशमेंट वटि, प्रॉबली जीअं राजा परवेज़ अशरफ साहब असेंबली दी चैन पे 9 मई की सज़ाएं जल्दी दी जाएं, सबको करारा के सज़ा दें और ऐसी सज़ा दें कि याद करें पूरी हाणे जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं करण राजा परवेज़ अशरफ इज़ नॉट नोन फॉर डूइंग दिस बट ही इज़ डूइंग दैट, त हेतिरियूं सज़ाऊं ॾियण ऐं इहो करण त ज़ाहिर रिस्पॉन्स त होॾां बि ईंदो बर्दाश्त। सिर्फ़ वधीक ताक़त जेको आहे, वधीक तकबर त आणे थी, ऐं पोइ वधीक तकबर में ई माण्हू ग़लती कंदा। यस लेकिन ॻाल्हि इहा त एतिरो मतिलबु फ़िलहाल अहिड़ी मूंखे नथी का सूरत हाल नज़र अचे को हिन ही जेको सॼो सेटअप आहे, इक़्तिदारी सेटअप आहे, इन खे को मूंखे अहिड़ी सूरत हाल फ़िलहाल नथी सुझे जो हिननि खे फ़िलहाल किथां लहर लोॾो हुजे, छाकाणि इंटरनेशनल सूरत हाल बि यकसर तब्दील थी वई आहे।
ट्रम्प हिकिड़ी ॿी ॿोली पियो ॻाल्हाए, यूरोप पंहिंजे मामलात में लॻी वियो आहे। ऐं गाज़ा कोई नथो वञे, इहो ई मना करे छॾियो। मुंहिंजे ख़्याल सां ॿिए बि हिकिड़े मुल्क मना कया, जॉर्डन शायदि या ॿिए मुल्क, पर जॉर्डन त पहिरियां बि कयो, ॿिए मुल्क मना कया, ॿिनि टिनि मुल्कनि में न पर उहो त हाणे फ़ौज नथा मोकिलियो। उहो त हिकिड़ी अलॻि डिस्कशन थी वेंदी न, पर पाण हिन ते रहूं अगरि त हिन में मूंखे किथां बि हिन प्रेज़ेंट स्टेटस को खे को महीननि में एटलीस्ट नज़र नथो अचे त को अपोज़िशन को वॾो लहर लोलो करे छॾींदी, वॾो को माण्हू रोडनि ते अची वेंदा, वॾो को घमसान, बाक़ी पल्स वधीक ख़िलाफ़ ईंदी, इन में को शक न आहे। राय मां त माउन जो बि त वरी प्रेडिक्ट नथो करे सघिजे न। न आउं हीअं नथो सम्झां हिन इशू ते, बाक़ी इहे सभु शयूं माण्हुनि में भरबियूं वेंदियूं आहिनि, पोइ जेको असल उभार ईंदो आहे उहो के ॿी ॻाल्हि ते चिड़िंग लॻंदी आहे। हाणे उहो त हिकिड़ी ॿी सिनेरियो आहे, पर फेस ऑफ इट मूंखे किथे बि हिन सेटअप खे किथे को हा हिन जी मूं चयो त वधीक ताक़त सां वधीक सघ जे करे माण्हू में वधीक तकबर ईंदो आहे, उन तकबर में ही को वॾी ग़लती करे वेठनि यस, ग़लती थी। ऐं उनजे करे को जोल्ट अची वञे त ॿी ॻाल्हि आहे, पर सरे दस्त ऐं ॾिसो ही सभु ॻाल्हियूं आहिनि। लीगल कवर्स छा थींदा आहिनि, जेसि ताईं ताक़त आहे तेसि ताईं हू लीगल कवर्स कमु कंदा आहिनि, जंहिं ॾींहुं ताक़त ख़तमु थी वेंदी, इहे सभु ख़तमु थी, उन ॾींहुं ही लीगल कवर ऐं प्रोटेक्शन्स कुझु बि न हूंदियूं आहिनि। जे केसिस कुझु न हूंदा आहिनि, इहे लीगल कवर्स बि कुझु न हूंदा आहिनि। असांजे मुल्क में हिननि जी का हैसियत न हूंदी आहे, पर हाणे दिलि खे तसल्ली ॾियण लाइ सभु शयूं आहिनि। पाण ॾिसूं दाव में वर्दी बि आहे ऐं सभु कुझु आहे, ॾिसूं पोइ। ठीकु आहे, ॾिसां, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु पंहिंजो पूरो थियो, वरी लाईंदड़ प्रोग्राम में दुआ में।